सरकार मदीना राहत कल्ब व सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना बाइस नुज़ुल सकीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जन जो फरमान आली शान है। जमू ते ॾह भेरा दुर्द पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम। सहाबी इब्ने सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमाइनि था, मक्के जी फ़तेह वारे ॾींहुं अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे मुअज़्ज़िन हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम ॾिनो त उहो काबे शरीफ़ जी छित ते बीही करे आज़ान चए। सो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हुकुम ते अमल कयो। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हबशा सां ताल्लुक़ रखंदड़ हो। संदन रंग मुबारक भी गोरो न हो ऐं खेनि मक्के मुकरमा में ही काफ़ी अरसो ग़ुलामी जी ज़िंदगी भी गुज़ारे चुको हुयो। तंहिं करे खेनि काबे शरीफ़ जी छित ते बीही करे आज़ान ॾींदे ॾिसी करे मक्के पाक जे कुझु सरदारनि संदन मुतालिक़ नाज़ेबा गुफ़्तगू कई। हेॾे ही मक्के पाक जा सरदार नाज़ेबा गुफ़्तगू करे रहिया हुया, होॾियां हज़रत जिब्राईल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह रिसालत में हाज़िर थिया ऐं अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे उन जी ख़बर ॾिनी। रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन्हनि सभिनी खे घुराए वरितो ऐं पुछो, छा तव्हां बिलाल जे बारे में अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि? उन्हनि सभिनी इक़रार कयो त हाओ असां इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन मौक़े ते सीपारे 26 सूरह हुजरात जी आयत मुबारक नाज़िल थी। अल्लाह पाक फरमाए थो, ए इंसानो, असां तव्हांखे हिकु मर्द ऐं हिकु औरत मां पैदा कयो ऐं तव्हांखे ज़ातियूं ऐं पाड़ा कयोसीं त जीअं तव्हां पाण में सुञाणप रखो। बेशक अल्लाह वटि तव्हां मां वधीक इज़त वारो उहो आहे जेको तव्हां मां वधीक परहेज़गार आहे। बेशक अल्लाह ॼाणण वारो ख़बरदार आहे। अल्लामा कुर्तुबी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन आयत मुबारका जे हवाले सां फ़रमाइनि था, हिन आयत करीमा में अल्लाह पाक मक्के वारनि खे नसब ते फ़ख्र करणु, माल जी कसरत चाहिणु ऐं ग़रीबनि जो मज़ाक़ उॾाइण ते छिड़बियो आहे ऐं ॿुधाए छॾियो त सभई इंसान हज़रत आदम व हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा अलैहिस्सलातु वस्सलाम जा औलाद आहिनि। फ़ज़ीलत जो मयार रंग रूप नस्ल ऐं माल नाहे बल्कि तक़वा आहे। दे हुस्न अखलाक की दौलत, कर दे अता इखलास की नेमत, मुझको ख़जाना दे तक़वा का, या अल्लाह मेरी झोली भर दे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिन आयत करीमा ऐं हिन जे शान नुज़ूल मां मालूम थियो त चङाई बुराई, कामयाबी नाकामी, बहितरी ऐं बदतरी जो मयार रंग रूप नस्लो नसब ऐं मालो दौलत नाहे बल्कि इन जो मयार तक़वा आहे। हीउ हिकु उसूल हमेशह यादि रखो त चङाई ऐं बुराई अक़ली नाहे बल्कि शरई आहिनि। यानी चङाई छा आहे, बुराई छा आहे, इहा ॻाल्हि असां अक़ल सां तइ नथा करे सघूं। चङाई बुराई जो मयार शरीयत आहे। यानी जंहिंखे अल्लाह पाक ऐं संदन प्यारा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चङो फ़रमाइनि उहो चङो, जंहिंखे अल्लाह ऐं संदन रसूल बुरो चए उहो यकीनन बुरो आहे। अॼुकल्ह असां वटि चङाई ऐं बुराईअ जा मयार बदिलजी विया आहिनि। इंसान कमाए घणो थो, कमु कहिड़ो कंदो आहे, उनजो ख़ानदान कहिड़ो आहे, केतिरो पढ़ियलु लिखियलु आहे, इंग्लिश केतिरी ॻाल्हाए सघे थो, गाॾी कहिड़ी अथसि वग़ैरह। हिन तरह जी शयुनि सां इंसान जी चङे या बुरे हुजण जी पहचान कई वेंदी आहे। हालांकि चङाई बुराई जो मयार इहे शयूं न आहिनि बल्कि चङाई बुराई जो मयार इंसान जो किरदारु आहे। मां चङो आहियां या बुरो, उनजो फ़ैसिलो अल्लाह पाक ऐं उनजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा। उन लाइ मूंखे पंहिंजो पाण खे शरीयत जे आईने में ॾिसणो पवंदो। क़ुर ऐं हदीस जी रोशनी में पंहिंजे किरदारु, पंहिंजी गुफ़्तार, पंहिंजे अफ़आल ऐं अख़लाक जो जाइज़ो वठणो पवंदो। असां मां केरु चङो आहे, केरु बहितर आहे,
कायनात जे सब खां बेहतरीन, सब खां बुलंद रुतबे, सब खां अफ़ज़ल व आला यानी असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अल्लाह पाक जा महबूब भी आहिनि, संदन निगाहे नुबूअत में केरु सभ खां बहितर आहे। अचो इन जे बारे में चंद रिवायतूं ॿुधूं था, हदीसूं ॿुधूं था। हिननि हदीसुनि जी रोशनी में असांखे पंहिंजो जाइज़ो वठिणो आहे त जेकॾहिं असां हिननि फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ बहितरीन इंसान आहियूं त उन ते अल्लाह पाक जो शुक्र अदा करिणो आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह न करे ईअं न आहे त असीं बहितरीन न आहियूं त असांखे हिननि हदीसुनि खे अपनाए करे बहितरीन बणिजण जी कोशिशि करणी आहे। अचो मुबारक हदीसूं ॿुधूं था। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तव्हां सभिनी में बहितर उहो आहे जेको खाधो खाराए ऐं सलाम जो जवाबु ॾिए। हिन हदीस मां ख़बर पई त जेको मुसलमान माण्हुनि खे खाधो खाराईंदो ऐं सलाम जो जवाबु ॾींदो आहे उहो सभिनी खां बहितर आहे। अल्लाह पाक सूरह दहर जी आयत नंबर 8 में अहले जन्नत जे औसाफ़ मां जेका हिकिड़ी वस्फ़ बयानु कई आहे उहा ही आहे, तर्जुमो कंजुल इरफ़ान, ऐं खाधो खाराईंदा आहिनि उन जी महबत में मिस्कीन ऐं यतीम जी ऐं क़ैदीअ खे। मुफ्ती सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत जे हवाले सां लिखनि था, यानी अहिड़ी हालत में जॾहिं त पाण उनखे खाइण जी हाजत ऐं ख़्वाहिश हुजे। ऐं कुझु मुफ़सिरीन उन्हनि जी ही माना वरिती त अल्लाह पाक जी महबत में खाराईंदा आहिनि। सुभान अल्लाह। ख़बर पई पंहिंजी वाह जे लाइ न, माण्हुनि खे ॾेखारणु, अख़बारुनि पोस्टरनि ते तस्वीरूं हणाइणु ऐं सोशल मीडिया ते वायरल थियण जे लाइ न, बल्कि जेको बानो रुगो अल्लाह जी महबत में उन जी रिज़ा हासिलु करण जे लाइ ॿियनि खे खाधो खाराईंदो आहे उहो जन्नत वारनि जी वस्फ़ अपनाइण वारो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जन्नत में हिकु अहिड़ो तहखानो आहे जंहिंजो ॿाहिरि अंदरां ऐं अंदरि ॿाहिरां ॾिसण में ईंदो आहे। उहो तहखानो अल्लाह पाक उन्हनि जे लाइ तयारु कयो आहे जेकी मोहताजनि खे खाधो खाराइनि था। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूं मदीने पाक में आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़बान मां सभ खां पहिरियों जेको कलाम ॿुधो उहो ही हो, या अय्युहन्नास, ए इंसानो अफ़शुस सलाम, सलाम खे आम कयो, व अतिमुत्ताम, खाधो खारायो, व सल्लू बिल्लैल वन्नासु नियाम, ऐं राति जो जंहिं वक़्तु माण्हू सुम्ही रहिया हुजनि उन वक़्तु नमाज़ पढ़ो, तदख़ुलुल जन्नत बिसलाम, तव्हां उहे 3 कम कंदव त सलामतीअ सां जन्नत में दाख़िल थी वेंदव। ए आशिकाने रसूल, बुखायरनि खे खाधो खाराइणु, उञायलनि खे पाणी पीआरणु, ग़रीबनि जे कमु अचणु निहायत सवाब जो कमु आहे। शुअबुल ईमान में आहे, अॻूणियुनि उम्मतुनि में हिकु इबादत गुज़ार हो, उहो 60 सालनि ताईं अल्लाह पाक जी इबादत कंदो रहियो। पोइ हिकु औरत उन वटि आई त उहो उन औरत वटि आयो ऐं 6 रातियूं उन सां गॾु रहियो। जॾहिं उनखे पंहिंजे हिन अमल ते नदामत थी त उहो डोड़ंदो मस्जिद ॾांहुं आयो। उते उन ॾिठो त 3 बुखायल शख़्स मस्जिद में पनाह वरितल आहिनि। सो उन हिकु मानी टोड़े करे अधु साॼे तरफ़ वारे ऐं अधु खाॿे तरफ़ वारे खे ॾेई छॾी। उनखां बाद अल्लाह पाक मलकुल मौत अलैहिस्सलाम खे मोकिलियो जंहिं हिन इबादत गुज़ार जे रूह खे कब्ज़ करे छॾियो। जॾहिं उन जे मीज़ान जे हिकु पलड़े में 60 सालनि जी इबादत रखी वई ऐं ॿिए पलड़े में 6 ॾींहंनि जा गुनाह, त उहे गुनाह इबादत ते ग़ालिब अची विया। पर जॾहिं मानी रखी वई त उहा उन्हनि गुनाहनि ते ग़ालिब अची वई। प्यारा इस्लाम भाइरो, खाधो खाराइण जी सलाम जो जवाबु ॾियण बि बहितरीन इंसान हुजण जी अलामत आहे। अफ़सोस अॼुकल्ह हिन मामले में ॾाढी सुस्ती ऐं लापरवाही कई वेंदी आहे। अवल त हाणे सलाम कयूं ई कॾहिं था, हेलो हाय गुड मॉर्निंग वग़ैरह चई छॾींदा आहियूं, हालांकि इहो इस्लामी सलाम न आहे। इस्लामी सलाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू चवणु आहे। जॾहिं त कंहिं सां मुलाक़ात थिए त अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू चओ, इंशाअल्लाह सवाब मिलंदो। साहबी रसूल हज़रत अबू राशिद अब्दुर्रहमान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां नंढो हुउसि
एक भेरे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हाज़िर थियुसि। मूं चयो अन इम सबाहन, इहो अरबी आहे, इन जो इंग्लिश तर्जुमो बणिजंदो गुड मॉर्निंग, यानी सुबुह बख़ैर। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो त मुसलमाननि जो सलाम न आहे। जॾहिं तव्हां कंहिं वटि वञो त चओ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सुभान अल्लाह। प्यारा इस्लामी भाइरो, इहो आहे इस्लामी सलाम। जॾहिं बि कंहिं सां मुलाक़ात थिए त इन्हीअ जीअं सलाम करणु घुरिजे, ऐं जॾहिं को सलाम करे त उनखे जवाब बि लाज़मी ॾियो। ऐं यादि रखो, सलाम जो जवाबु ॾियणु यकदमि ऐं एतिरी आवाज़ सां ॾियणु वाजिबु आहे जो सलाम करण वारो ॿुधी वठे। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तव्हां मां बहितरीन शख़्स उहो आहे जेको पाण क़ुरान सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। सुभान अल्लाह। इहो आहे बहितरीन इंसान जेको क़ुरान सिखे बि थो ऐं ॿियनि खे सेखारे बि थो। हाणे असां मां हर गौर करे, छा मां क़ुरान करीम दुरुस्त तजवीद सां, दुरुस्त मखारिज सां, अरबी लहजे में पढ़णु सिखी वियो आहियां? क़ुरान करीम में अल्लाह पाक मूंखे कहिड़ा अहकाम ॾिना आहिनि, कहिड़नि कमनि खां बचण जो हुकुम ॾिनो आहे, छा मां उहो सभु कुझु सिखी चुको आहियां? जेकॾहिं सिखी चुको आहियां या सिखण जी कोशिशि में आहियां त छा उहो सिखियल ॿियनि खे सेखारे बि रहियो आहियां? जेकॾहिं ज़मीर हा में जवाबु ॾिए त अल्लाह पाक जो शुक्र अदा कयो। जेकॾहिं जवाबु न में अचे त अॼु ई खां क़ुरान करीम सिखणु ऐं ॿियनि खे सेखारणु शुरू करे ॾियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, बिला शुबा इहो क़ुरान करीम अल्लाह पाक जी तरफ़ां दावत आहे। तंहिं करे जेको हिन मां सिखण जी कुझु ताक़त रखे थो, उनखे घुरिजे त हिन मां कुझु सिखे। छो त भलाईअ खां ख़ाली सभ खां वधीक उहो घरु आहे जंहिंमें किताबुल्लाह मां कुझु न हुजे। उहो उन वीरान घर जीअं आहे जंहिंखे को आबाद करण वारो न हुजे। बेशक शैतान उन घर मां भॼी वेंदो आहे जंहिंमें सूरह बक़रा जी तिलावत ॿुधंदो आहे। ताबई बुज़ुर्ग हज़रत ख़ालिद बिन मादान रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, क़ुरान जे पढ़ण ऐं उन जे सिखण वारे जे लाइ सूरत ख़तमु थियण ताईं मलाइक इस्तग़फ़ार कंदा रहंदा आहिनि। उन करे जेकॾहिं तव्हां मां को सूरत पढ़े त उन जूं 2 आयतूं ऐं ॾींहं जे आख़िरी हिसे में उनखे ख़तमु करे, त जीअं ॾींहं जे शुरूअ खां आख़िर ताईं पढ़ण पढ़ाइण वारे जे लाइ मलाइक इस्तग़फ़ार कंदा रहनि। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिकु भेरे मिंबर मुबारक ते जलवा फरमा हुआ त हिकु सहाबी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हुनि मां सभ खां चङो केरु आहे? फरमायाऊं, माण्हुनि मां उहो शख़्स सभ खां चङो आहे जेको कसरत सां क़ुरान करीम जी तिलावत करे। हज़रत इमाम इब्न अबी दुनिया रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत मुग़ीरा बिन हबीब रहमतुल्लाह ताला अलैह सां रिवायत कई त हिकु क़बर मां ख़ुशबू ईंदी हुई। कंहिं साहिब क़बर खे ख़्वाब में ॾिसी पुछो, इहा ख़ुशबू छाजी आहे? जवाबु ॾिनई, तिलावत क़ुरान ऐं रोज़े जी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माण्हुनि मां बहितरीन उहे आहिनि जेकी क़ल्बे महमूम ऐं सची ज़बान जा मालिक आहिनि। जॾहिं क़ल्बे महमूम जे बारे में पुछियो वियो त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन मां मुराद उहा दिलि आहे जेका सरकशी, हसद ऐं ॿियनि गुनाहनि खां पाक हुजे। अर्ज़ु कयो वियो, अहिड़ी दिलि कंहिंजी थी सघे थी? रहमत कोनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स दुनिया खां नफ़रत ऐं आख़िरत सां मुहबत करे। पोइ अर्ज़ु कयो वियो, अहिड़ो शख़्स केरु थी सघे थो? फरमायो, उहो मोमिन जेको हुस्न अख़लाक़ जो मालिक हुजे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मालूम थियो हुस्न अख़लाक़ तमामु घणियुनि सआदतुनि जी चाबी आहे। जीअं त हिन हदीस पाक में बयानु कयो वियो त हुस्न अख़लाक़ जिते तमामु घणनि कबीरा गुनाहनि खां पाक रहण जो सबबु आहे, उते हुस्न अख़लाक़ दुनिया खां नफ़रत ऐं आख़िरत जी मुहबत जो बि ज़रियो आहे। अल्लाह पाक असांखे सची ज़बान ऐं क़ल्बे महमूम जहिड़ी नेमत अता करे पंहिंजे बहितरीन बाननि में शामिल करे।